नाज़रीन, दादू खां असां सां रिपोर्ट शेयर कई आहे कुर्बान खोसो। रिपोर्ट मूजिब दादू भरिसां सीता जे कच्चे वारे इलाइक़े में ॿेले खाते वारनि जी कार्रवाई। ॿेले खाते जी ज़मीन ते लॻल 15 खां वधीक बोरिंगूं पटियूं वयूं। DFO रिज़वान मेमण जे चवण मुताबिक़ 200 एकड़नि खां वधीक ज़मीन ते बाअसर कब्ज़ा माफ़िया कब्ज़ो करे फसल लाइ बोरिंग मशीनूं लॻायूं हुयूं। अदालती हुकुम तहत ॿेले खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराए रहिया आहियूं। DFO रिज़वान मेमण वधीक ॻाल्हाईंदे चयो त अदालत जूं वाज़िह हिदायतूं आहिनि त ॿेला आबाद करियो, जंहिं सबबि ॿेले खाते जी ज़मीनुनि ते वणनि जी पोखाई जो सिलसिलो जारी आहे। ॿेले जी ज़मीनुनि ते जिते बि कब्ज़ा हूंदा ख़त्म कराए ॿेला आबाद कंदासीं।